जोही RSF जी तरफ़ा शागिर्द यूनियन जी बहाली लाइ तबक़ाती जदोजहद जे ऑफिस खां मार्च प्रेस क्लब पहुतो, जिते अमीन लगारी, जमाल लाशारी, ख़ादिम खोसो, एजाज़ पंवर ऐं ॿियनि ख़िताब कंदे मुतालबो कयो त शागिर्द यूनियन बहाल कई वञे जीअं शागिर्दनि जा मसइला पंहिंजी यूनियन जे प्लेटफॉर्म तां हल थी सघनि। यूनिवर्सिटी में शागिर्दनि में हिरासमेंट जा अनेक मसइला आहिनि। शागिर्दनि खे हॉस्टलनि जा मसइला, डिग्रियुनि जा मसइला पेश अचनि था। शागिर्द यूनियन बहाल कयो त जीअं शागिर्द पंहिंजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए सघनि। पाकिस्तान जा वॾा लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पिणु शागिर्द यूनियन मां निकिता ऐं वॾा लीडर थिया। सभु शागिर्द यूनियन जी बदौलत थिया। HRJ न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJ न्यूज़।